अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आया मोहम्मद पहर शामिल करूँ था हिन वक्त खबरों। मीरपुर खास में मीरवा गोरछाणी वासी अब्दुल गफूर लगारी, हाजी बलोच खान लगारी, मोहम्मद याकूब लगारी, मोहम्मद मूसा लगारी ऐवान सहाफ़त मीरपुर खास अॻियां एहतिजाज खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त बासर MPA पंहिंजे मैनेजर ऐं कमदारनि समेत असांजी 10 एकड़ 7 गुंटा ज़रई ज़मीन देह छेलारो जा इरफान अली आराइन जी फर्ज़ी नाले ते जाली कागज़ ठाराए असां ते प्रेशर विझी असां खां ज़मीन ख़रीद करण लाइ ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर गफ़ार जी ख़बर मूजिब हुननि चयो त अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ असां अदालत खे दरख़्वास्त ॾिनी, अदालत सगोरी इंसाफ़ कंदे असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे। अहिड़े फ़ैसिले बाद बि लाॻापियल बासर पुलिस सां मिली असांजो पोखियल फ़सल खणण जी कोशिश करे रहिया आहिनि। हुननि वसवारनि खां इंसाफ़ ॾियारे मीरवा पुलिस खां तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जी अपील कई आहे। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।